अरे ज़ालिम, नियाणीअ खे सुख नथो ॾे त उनखे ॾुख बि न ॾे। तू पी ना, औलाद जो दुश्मन आई, दुश्मन। बस मुझे अबू जो जनाज़ो खणन दियो। वो वारिस हूंदे भी लावारिस पियो आहे। बस हाणे बस, या पी वारी अदाकारी बंद कर। ओ पंहिंजे बाबे जी मान्याणी आहियां। या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह। आपके दर पे मंगते गया, आपके दर पे मंगते गया। या मोहम्मद करम कीजिएगा, या मोहम्मद करम कीजिएगा। आपके दर पे मंगते गया, या मोहम्मद करम कीजिएगा। आपके दर पे मंगते गया। अस्सलाम वालेकुम अबू। वालेकुम अस्सलाम। तू अञा ताईं नाश्तो नहीं तैयार कयो? अबू, मां निमाज़ पढ़े कुरान पाक जी तिलावत करे अटो गोए रखियो आहे। बस हाणे ई तव्हां जे लाइ गरम गरम नाश्तो तैयार करे थी वठां। मां तोखे केतिरा दफ़ा चयो आहे मूंखे नाश्तो करे दवा खाइणी आहे। हाणे ॿुधाए मां बुख ते दवा खावां? अबू, मां जल्दी नाश्तो तैयार करे थी वठां। या अल्लाह, मां हिन छोरी जो छा कयां? मुंहिंजी का ॻाल्हि सम्झे ई नथी। मां अची हिन मां फाथो आहियां। अबू, सुबुह सुबुह सां तव्हांखे कंहिं तंग कयो आहे? पुट, इहा तुंहिंजी निभागी भेण हिकु न हिकु ॾींहुं मूंखे मारींदी। मूंखे महल सां दवा खाइण बि नथी ॾे। अबू, कावड़ न कर। तव्हांजी तबियत अॻे ई ख़राबु आहे, बहितर वधीक ख़राबु थी वेंदी। पुट, अल्लाह तोखे वधाए, अल्लाह तोखे कामयाब करे, वॾो ऑफिसर बणाए। हिकु पुट तूं ई आहीं जेके मुंहिंजो ख़्यालु आहे। बाक़ी तुंहिंजी भेण के कम जी ई न आहे। अबू, मूंखे कुझु पुट ॿुधाए छा ॻाल्हि आहे? छो चुप थी वई? अबू, मूंखे 2000 ज़रूरत में आहिनि। बसि 2000? मां तोखे 3000 थो ॾियां। हे वठि। ऐं ॿुध, ये 5000 ॿिया बि वठि। ये बिजली जो बिल बि पियारियो अची। हाज़ुर अबू, मां वेंजी नाश्तो करे तयार थी बिल भराए थो अचां। छोरी, मांडी ॾींदी या ॿारो नाश्तो करे अचां? अबू, नाश्तो। तू बीठी मुंहिंजा गिराह गणदी छा? मंझि मुंहिंजे घर जो कमकार कर। अबू, मूंखे कुझु पैसा था ॾियो। छो, मूं वटि पैसनि जो वण आहे छा जेको मां तोखे पटे ॾियां? अबू, मूंखे कॉलेज में दाख़िला वठणी आहे। तूं 10 दर्जा पढ़िया आहिनि, इहे काफ़ी आहिनि। तोखे वधीक अॻिते पढ़ण जी का ज़रूरत न आहे। पर अबू, मां अॻिते पढ़णु चाहियां थी। मां चयमि न, तोखे पढ़ण जी ज़रूरत न आहे। मूं वटि फालतू पैसा न आहिनि, मां तोखे ॾियां। अबू, तव्हां सम्झो छो नथा? मां सभु सम्झां थो, तोखे सम्झाइण जी ज़रूरत न आहे। मां चवां थो, मुंहिंजो वधीक ब्लड प्रेशर चाढ़, वञी पे कमु कर।
अस्सलाम वालेकुम बाबल खान। वालेकुम अस्सलाम। छाल थी ख़ुशि त आई न? शुक्र अल्लाह पाक जो। तू पंहिंजो हवाल ॾे, कीअं आहीं? हा मां बि ठीकु ठाक आहियां। हा पर बाबल तुंहिंजे पुट जो या मूंखे ज़हन में नथो अचे, नालो छा आहे? बिलाल खान। हा बिलाल। अदा अल्लाह साईं मुंहिंजे पुट खे वॾी हयाती ॾे, वॾो ख़्यालु रखंदो आहे मुंहिंजो। उहो त सही आहे बाबल, पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुध, पंहिंजे पुट ते थोरी नज़र रखो। छो, छा कयो आहे मुंहिंजे पुट? बाबल तुंहिंजो पुटु सॼो ॼाड़ो लोफर छोकिरनि सां रुलंदो थो अचे। अड़े अदा, इन उमिरि में असां बि घुमंदा वरितासीं, असांखे कंहिं न रोकियो। मां पंहिंजे पुट ते सख़्ती छो कयां? बाबल ॾिस, तुंहिंजो ज़मानो ॿियो हुयो, अॼु जो ज़मानो ॿियो थी। मुंहिंजी सलाह मंझि पुट खे लॻाम हुज, किथे ईअं न थिए जो पुटु हथ खां निकिरी वञई। अदा तूं मुंहिंजे पुट जो फिक्र न कर, मूंखे पंहिंजे पुट ते फ़ख़ुरु आहे। तूं पंहिंजे कम सां कमु रख। वाह रे वाह, चङाई त कंहिंसां कंहिंजे ई कोन। तूं चङाई न पर शैतानी करे थो। छा मां शैतानी कयां थो? पीउ पुट जे विच में इख़्तिलाफ़ विझी ईंदो, इहा शैतानी न आहे त छा आहे? वञी खॾ में किरे तुंहिंजो पुटु, मुंहिंजो छा? तूं मुंहिंजे पुट खे बदुआऊं ॾे थो। बाबल मां चवां थो मुंहिंजी गिची में न पओ, हाणे वञ तो वञ। हा हा, मूंखे को शौक़ु न आहे तो जहिड़नि सां ॻाल्हाइण जो। वॾो आयो आहे मुंहिंजे पुट जी गिला करण। तोबा तोबा बाबा, सच चयो अथऊं, चङाई त कंहिंसां कंहिंजे ई कोन। लारे ॾे हवाल, लाइबा एडमिशन वरिती आहे न कॉलेज में? अलाए शिमला, मुंहिंजो हुन सां राब्तो न आहे थियो। अलाए हुन एडमिशन वरिती आहे अलाए न। लारे तव्हांखे त लाइबा जो नंबर आहिनि, तव्हां हुन सां राब्तो छो नथा कयो? भला तव्हां हुन खां पुछा कयो न। हा इहो त सही थी चवे सादिया। हा सादिया, हुनजो नंबर मूं वटि आहे, पर मां सुभाणे या शाम हुन सां राब्तो ज़रूरु कंदसि। हाणे हलो, क्लास जो टाइम थी वियो आहे, क्लास खे बि अटेंड करिणो आहे। छोरी, ही तूं कंहिंजा कपिड़ा सिबेंदी? अबू ये कपड़ा पाड़े वारी शहज़ादी बाजी जा आहिनि। छो छोरी, मुंहिंजे कॾ हथ धोई पई आहीं? पाड़े वारा छा सोचींदा त बाबल खान खे बुख वरितो आहे, धी का कपिड़ा सिबराए घर जो ख़र्च हलाए थो? न अबू, मां त सिर्फ़ु पंहिंजी पढ़ाई जो ख़र्च कढण जे लाइ ये कपड़ा सिलाई कयां थी। पढ़ाई जो ख़र्च? छोरी, मूं तोखे मना बि कई हुई त तोखे न आहे पढ़णो, वो भी तू पंहिंजी ज़िद तां नथी लही? अबू पढ़ाई मुंहिंजो ज़िद न, मुंहिंजो ख़्वाबु आहे, ऐं प्लीज़ मूंखे मुंहिंजे ख़्वाब खे पूरो करणु ॾियो। बदतमीज़, मूंखे थी जवाबु ॾे? अबू अल्लाह मूंखे मारे जेकॾहिं मां तव्हां सां बदतमीज़ी कयां। अबू पढ़ाई करणु त मुंहिंजो बि हक़ आहे। तुंहिंजो हक़ छा आहे? मां तोखे कुझु ॾींहंनि में ॿुधायां थो।
वालेकुम बाबा साईं। वालेकुम सलाम पुट। बाबा साईं सभु ख़ैर त आहे? अॼु तव्हां कावड़ में था लॻो। बसि धीअ छा ॿुधायां, चङाई त कंहिंसां कंहिंजे ई कोन। छा थियो आहे बाबा साईं? कंहिं अव्हांखे कुझु चयो आहे छा? धीअ इहो वॾेरो बाबल आहे न मुंहिंजो दोस्त, हा, पर छा थियो आहे हुनखे? उनखे कुझु बि न आहे थियो। उनजो पुटु आहे न लोफर बदमाश थी वियो आहे। चयोमां त पंहिंजे पुट ते नज़र रखो, उल्टो मूंखे थो चए शैतानगिरी न कर, पंहिंजो कम सां कमु रखो। बाबा, उनजो पुटु लोफर थिए या बदमाश, असांजो छा? धीअ बाबल ख़ान मुंहिंजो दोस्त न पर मुंहिंजो भाउ बि आहे। उनजो पुटु ख़राबु थिए इहो मां कीअं थो ॾिसी सघां? बाबा, हाणे चङाईअ जो दौरु नाहे रहियो, कंहिंसां चङाई न कजे। धीअ तूं चई सच थी, चङाई कंहिंसां न कजे या फ्री गिरी ॻीचीअ में थी पए। अस्सलाम वालेकुम अबू। वालेकुम सलाम। पुट तूं ख़ैर सां अची वई? हाँ अबू। पुट ख़ैर त आहे? तूं परेशान छो आहीं? अबू मूंखे माफ़ कजो, मूंखां हिकु नंढड़ी ग़लती थी वई आहे। ग़लती? कहिड़ी ग़लती थी आहे तोखां? अबू तव्हां मूंखे जेके पैसा ॾिना न बिजली जे बिल जा, उहे मूंखां गुम थी विया आहिनि। गुम थी विया? इहे कीअं गुम थी विया? मूंखे ख़बर न आहे, मुंहिंजे खीसे मां अलाए कीअं गुम थी विया आहिनि। बिलाल, तूं ॿार त न आहीं जेको 5000 गुम करे आयो हुई? तूं थींदी केरु आहे मुंहिंजे पुट खां पुछण वारी? मुंहिंजो पुटु 5000 छा भले 10,000 गुम करे अचे, उनजे मथां घोर आहे। अबू, तव्हां ग़लति कयो था। इहे ॿार सुधरंदा न आहिनि, वधीक ख़राबु थींदा आहिनि। तूं इहो थी चवणु चाहीं त मां पंहिंजे पुट खे ग़लति तरबियत थो ॾियां? न अबू, मुंहिंजे चवण जो इहो मक़सदु न हुयो। मुंहिंजे चवण जो इहो मतिलबु हुयो त तव्हांजे प्यार करण जो तरीक़ो ग़लति आहे। बसि हाणे बसि, इहे पंहिंजो नसीहतूं ॾियणु बंदि कर। मां ॼाणा, मुंहिंजो पुटु ॼाणे, तुंहिंजो कमु न वञे। बीठी ॾिसी छा थी तर मुंहिंजी अखियुनि खां। पुट तूं परेशान न थी, बिजली जो बिल मां पाण पियारींदुसि, तूं पंहिंजे पढ़ाई ते तवजह कर। जी अबू। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। लाइबा, छा हाल आहे? ठीकु आहीं? हा लारेब, मां ठीकु आहियां। तूं ॾे हाल अहिवाल, कॉलेज में एडमिशन वरितई? हा लाइबा, मां त कॉलेज में एडमिशन वठी छॾी आहे। तव्हां वरिती आहे छा न? न लारेब, मुंहिंजा अहिड़ा भाग किथे आहिनि। छो तूं एडमिशन नाहीं वरिती? मूंखे अबू अॻिते पढ़ण जी इजाज़त नथो ॾे। तव्हांजो पीउ कहिड़े ज़माने जो आहे? अॼु जे दौर में त जेके बिल्कुलु पर्दे वारा हुआ उहे बि पंहिंजी नियाणियुनि खे तालीम ॾियण लाइ हिकु शहर खां ॿिए शहर मोकिलीनि था। उहे माउ पीउ त पंहिंजी नियाणियुनि खे वक़्त ऐं भाग सम्झंदा आहिनि, ऐं मुंहिंजो पीउ त धीअ खे ज़हमत ऐं पुट खे रहमत सम्झंदो आहे। मुंहिंजो पीउ चवंदो आहे धीअ त पराए घर जी हूंदी आहे ऐं पुट पंहिंजे घर जो हूंदो आहे। धीअ हिकु न हिकु ॾींहुं पीउ जो घर छॾे हली वेंदी आहे ऐं पुट कॾहिं बि नाहे वेंदो। यार मूंखे त हैरत थिए थी, तव्हांजे पीउ जी अहिड़ी सोच आहे। यार अबू जे करे मुंहिंजी पढ़ाई त अधु में ई रहिजी वई। लाइबा तूं परेशान न थी, तूं घर वेठी बि पढ़ी सघें थी। घर वेठे पढ़ी सघां थी? उहो कीअं? ऑनलाइन। ऑनलाइन छा मतिलबु? मतिलबु त तूं मोबाइल ते ऑनलाइन पढ़ी सघें थी। मां डिटेल मालूमात करे तोखे अपडेट कयां थी, ठीकु आहे? ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़। खुदा हाफ़िज़।
बिलाल तूं रोज़ कॉलेज नथो वञी असां सां गॾु होटल ते घुमींदो तुंहिंजे पीउ खे ख़बर पवे त पोइ ख़बर पवेसि त भली पवेसि मां थकिजी पियो आहियां उनजी हा में हा मिलाए अलाह अलाए कॾहिं मारींदसि को मुंहिंजी जान छुटे। अड़े यार बिलाल कुछ ख्याल कर हू तुंहिंजो पीउ आहे ओठ जो वॾेरो आहे उनजे लाइ यार ईअं तूं ग़लति न चओ। उन ई पीउ इन ई वॾेरे मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। पुट ही सही आहे ही ग़लति आहे हेॾी न वञजांइ होॾी न वञजांइ मां भला को ॿार आहियां जो सुबुह शाम मूंखे नसीहतूं थो ॾे। यार हू वॾा आहिनि जेको बि चवंदा आहिनि औलाद जे भलाई जे लाइ चवंदा आहिनि। साईं पैसा जो छा जा अड़े पैसा साईं चाह जा पैसा जो ॿियो छा जा अड़े वञ छो तो पादर खाए वञी वञी पंहिंजो कमु कर। साईं पैसा जो चाह जा मां ग़रीब आहियां। अड़े मूंखे सुञाणी थो मां केरु आहियां? हा तूं बाबर खान जो पुटु आहीं बिलाल। अड़े सुञाणी थो पोइ बि पैसा थो घुरी? रजब छा थियो छो पिया कुटनि तोखे? सेठ मांखे 50,000 पैसा ॾिनो धकाणी आहे मांखे। इहे हुया केरु? पोता बाबर खान जो पुटु बिलाल। हल ख़ैर आहे तूं कमु कर मां पीउ सां पाणी ॻाल्हायां थो। लाइबा तव्हांखे एडमिशन वठण लाइ ऐं इम्तिहान ॾियण लाइ कॉलेज अचिणो पवंदो बाक़ी तूं पढ़ाई ऑनलाइन करे सघीं थी। ठीकु आहे लारेब मां सुबुह जो कॉलेज अची एडमिशन वठंदमि। ठीकु आहे सुभाणे कॉलेज में मिलंदासीं इंशाल्लाह। ख़ुदा हाफ़िज़। लारे मूंखे बि लाइबा सां ॻाल्हाई आहे न मूंखे हुनखे कुझु चवणो हुयो। सुभाणे मिली वठजांसि कॉलेज में। ठीकु आहे सुभाणे ॾिसंदासीं। बाबल खान स्टेट लाइफ इंश्योरेंस बीमा पॉलिसी तमामु बहितरीनु आहे इहो तव्हां भरायो पंहिंजो बि भरायो पुट जो बि भरायो ऐं पंहिंजे न्याणी लाइ बि। सनावला साहब तव्हां मुंहिंजी न्याणी खे छॾियो तव्हां मुंहिंजी पुट जी पॉलिसी स्टेट लाइफ में तव्हां भरियो। छो बाबल खान न्याणी जो छो न? सनावला साहब तव्हां हिन ॻाल्हि खे छॾियो तव्हां सिर्फ़ु मुंहिंजी पुट जो भरियो। बाबल खान पुट त कमाए सघे थो कारोबार करे सघे थो पर न्याणी न न्याणी लाइ भरायो। न्याणी जो बि हक़ आहे न्याणी जो बि पॉलिसी स्टेट लाइफ में भराए छॾियो त बहितरु आहे। सनावला साहब तव्हांखे जेको अबू चए थो न उन ते अमल कयो बाक़ी तव्हां इहे हेॾां होॾां जा ॻाल्हियूं छो था कयो? बाबर खान असांजो फ़र्ज़ु हो तव्हांखे ॿुधाइणु सम्झाइणु वधीक तव्हांजी मर्ज़ी तव्हां जंहिंजो बि फार्म भरायो। हा बाबा भर। तव्हां ॿुधायो कंहिंजे नाले ते पॉलिसी ठाहियां? बिलाल खान। बिलाल खान जो ठीकु आहे। अस्सलामु अलैकुम बाबल खान। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे मोहम्मद अली साहब? शुक्र अल्हम्दुलिल्लाह करमन अल्लाह जा चङो जो तव्हां हिते मिली वियो न त राति मां अव्हां वटि घर अचां हा। छो बाबा ख़ैर त आहे कहिड़ो कमु थी मूं में? बाबल खान अव्हां जो पुटु रोज़ु मुंहिंजे होटल ते पंहिंजे दोस्तनि सां गॾु अचे थो उते मानियूं बि खाए थो ऐं चांहियूं बि पी वञे थो। मानी खाइण ऐं चांहि पीअण को ॾोह आहे छा? खाइण पीअण ॾोह न आहे बाबल खान उनजा पैसा न ॾियण ॾोह आहे। तूं चवणु छा थो चाहीं? बाबल खान तुंहिंजो पुटु लोफरनि छोकिरनि सां घुमी बदमाश थियो आहे। अॼु मुंहिंजे नौकर तुंहिंजे पुट खां चांहि जा पैसा घुरिया आहिनि त उनखे धकणी वियो आहे। मूंखे बि तुंहिंजी ख़बर आहे तूं केतिरो शरीफ़ आहीं वते तो माण्हुनि खे हराम खाराईंदो पोइ कोई सच चवे थो उनखे तूं बदमाश थो चवीं। मूं ते कूड़ा इल्ज़ाम न आण बाबल खान अल्लाह ॾिसे थो मां हक़ लाल जो खाईंदो आहियां हराम जो न।
मुंहिंजो पुट भी शरीफ़ आहे, को बदमाश न आहे जो उनजे मथां तूं इल्ज़ाम थो हणी। बाबल खान, मुंहिंजी का दुश्मनी न आहे तुंहिंजे पुट सां। मां उनजे भलाई लाइ तोखे चवां थो त तूं बिलाल खे सम्झाए। बस बस, घणो ॻाल्हाए न। मुंहिंजो पुट ख़राब थिए या न थिए तुंहिंजो वास्तो न आहे। ही वटि 1000 रुपयो मुंहिंजे पुट जो सदको, जेके बचनी उहो रखी छॾिजे। या अल्लाह, सम्झ ॾे अहिड़े अमीरनि खे जो पंहिंजे औलाद खे पंहिंजे हथनि सां पिया ख़राब कनि। लाइबा, ओ लाइबा, लाइबा। जी अबू। छोरी खाई पी सुम्ही पई थी, कंहिंजो ख़्यालु रखे नथी, को मोह या बच्चो। अबू, अल्लाह ख़ैर करे, छा थियो आहे तव्हांखे? अल्लाह ख़ैर करे, छा थियो आहे तव्हांखे? उथ, मुंहिंजे मथे में सूर पियो आहे, अची मूंखे ज़ोर ॾे। जी अबू, अचां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। पुट बिलाल बुआ की वे खैर सा? वे पुट वे। जी जी अबू खैर सा। छोरी छड मूंखे, वही भा के मानी गरम करे ॾे। अबू, मां मानी दोस्तनि सां गॾु खाई आयो आहियां। बिलाल, तू दोस्तनि सां कुझु वधीक घुमी रहियो आहीं। टाइम ॾिठो अथई केतिरो थियो आहे? तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? मां हिते 24 घंटा घर वेठो हुजां, ॿाहिरि न निकिरां। मां इहो नथी चवां त तूं 24 कलाक घर हुज, बाक़ी मां इहो थी चवां शरीफ़ माण्हुनि वांगुरु टाइम सां घर ईंदो कर। तुंहिंजी माना मां लोफर आहियां? आहीं त न, पर जेकॾहिं ईअं ई अफ़ाल रही न, पोइ थी वेंदे लोफर। तूं मुंहिंजे पुट खे लोफर थी चईं? अबू, मां त हिन खे सम्झायां थी। मां जी रहियो आहियां, मरी न आहियां वियो जो तूं सम्झाएं थी। अबू बस हाणे बस, न्याणी आहीं, न्याणी थी रहो, मर्द थियण जी कोशिश न कर। हल हाणे हल, वञ अंदर। अबू, जंहिं घर में इज़त न हुजे न, उन घर में रहणु बेकार आहे। मां ही घर छॾे वेंदुसि। पुट, तूं छो घर छॾे वेंदी? घर त उन बाग़ी छोरी छॾे वेंदी। तूं तो हिन घर जो वारिस आहीं, वारिस। छा मतिलब? मतलब मां हिन छोरी जी हाणे जल्द शादी कराईंदुसि, पोइ हिन घर में तूं ऐं मां रहंदासीं। वे। लाइबा, एतिरा ॾींहं थी विया आहिनि, तव्हां कॉलेज छो न पिया अचो? न, तोखे त ख़बर आहे मुंहिंजो बाबा मुंहिंजी पढ़ाई में राज़ी न आहे, ऐं बाबा खां लिखी छिपी मां अॼु बि हिते आई आहियां। बसि तूं इहो रुगो महिरबानी कंदी कर, जेके बि नोट्स हुजनि न, उहा तूं मूंखे व्हाट्सएप कंदी कर। ओके ठीकु आहे, मां तव्हांखे अॼु व्हाट्सएप करे थी छॾां।
अस्सलाम वालेकुम। लाइबा जंहिं स्कूल में तव्हां पढ़ंदा हुयो उन स्कूल में मां बि पढ़ंदो हुयसि। पोइ मां छा कयां? लाइबा मां तव्हांखे स्कूल खां वठी पसंदि कंदो हुअमि। पर मां त तोखे नथी सुञाणा ऐं ना ई तोखे कॾहिं ॾिठो आहे। तूं कीअं ॾिसंदी? तव्हां त हर वक़्तु पढ़ाई में ऐं किताबनि में गुम रहंदा हुआ। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, स्कूल पढ़ाई जे लाइ वञिबो आहे त पढ़ाई कंदुसि न। लाइबा मां तव्हां सां बेइंतिहा मोहबत कंदो आहियां। अच्छा, माना छोकिरियुनि खे तंग करण जो ई तव्हांजो नओं तरीक़ो आहे। लाइबा तूं मूंखे ग़लति थी सम्झी। मां को लुचो लुफर न आहियां। पढ़ियल लिखियल इज़तदार शरीफ़ ख़ानदान जो छोकिरो आहियां। मां तव्हांखे पंहिंजी इज़त ऐं गैरत बणाइणु चाहियां थो। इज़तदार ऐं शरीफ़ घराने जो आहीं त रस्ते में बीह करे पराई नियाणियुनि जो रस्तो न रोक। पंहिंजे वॾनि खे चओ त तुंहिंजो रिश्तो खणी उन छोकिरी जे घर वञनि। उन्हनि खे त मोकिलींदुसि, सिर्फ़ु तव्हां हा कयो। मां बि इज़तदार ऐं शरीफ़ पीउ जी धीउ आहियां। मां घर खां पढ़ाई करण जे लाइ निकिरंदी आहियां, प्यार या इश्क न। मूंखे तव्हांजी इन सीरत जी क़ाइल कयो। लाइबा तव्हां बसि मूंखे एतिरो ॾिसो, तव्हां सां मुंहिंजी शादी ते तव्हांखे कोई एतिराज़ त न आहे? मूंखे पंहिंजी ख़्वाहिशनि खां वधीक पंहिंजे पीउ जी इज़त प्यारी आहे। मुंहिंजे अबू जंहिंसां बि शादी कराईंदो, मां हुन सां ख़ुशी ख़ुशी ज़िंदगी गुज़ारींदसि। लाइबा, ओ लाइबा पाणी पियार। ओ लाइबा, काॾे मरी वई आहीं? ॿुधे छो नथी? अबू, लाइबा घर हुजे त तव्हांखे जवाब ॾे न। छो? काॾे वई आहे? अबू अलाए काॾे वई आहे, मां त सुबुह खां न आहे ॾिठो। अस्सलाम वालेकुम अबू। काॾे वई हुई? जवाब दे, काॾे वई हुई? अबू, मां कॉलेज वई हुयमि। मुझे मना करण जे बावजूद तू छो कॉलेज वई? छो? अबू, मां पढ़ण चाहियां थी। पढ़ण पढ़ण पढ़ण, आख़िर तू पढ़ी कंदी छा? अबू, मां पढ़ाई करे डॉक्टर थींदमि, ग़रीबनि जी ख़िदमत कंदमि ऐं तव्हांजो नालो रोशन कंदमि। मुंहिंजो नालो रोशन करण लाइ मुंहिंजो पुटु आहे, तोखे नालो रोशन करण जी ज़रूरत न आहे। बस तू घर जो कमकार कर, इहो मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। अबू, तव्हां इहो ज़ुल्म मूंसां छो था कयो? तव्हां मूंखे इल्म जी रोशनी खां परे करे जहलाप जे उंधाई में क़ैद छो था कयो? छो जो मां अव्हांजो पुटु न आहियां, अव्हांजी न्याणी आहियां। हाँ, तू न्याणी आहीं। न्याणी घर में अंदर रहे, इन में असांजी इज़त आहे। अबू, इज़त भी पढ़ियल लिखियल इंसान जी हूंदी आहे, जाहिल जी न। मां जाहिल आहियां, मुंहिंजी का बि इज़त न आहे। न अबू, मुंहिंजो इहो मतिलबु न हुयो। मां त पढ़ाई जे बारे में चवां पई। पढ़ाई तुंहिंजो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे। अॼु खां बाद मां तुंहिंजी पढ़ाई ख़तमु तूं करे ॾिठा। काश
थो करे, मूंखे पढ़न भी नथो ॾे, अॼु मूंखे कुटियो बि आहे। अम्मी, काश तूं न मरी आ, तुंहिंजी जाइ ते मां मरी वञा। सुठो हुयो न, मरी वञा, सभिनी जी जान छुटी वञे हा। बाबा ईअं बि त अदा सां घणी मोहबत कंदो आहे। बाबा खे मां त पसंद ई न आहियां न। अम्मी, तूं अल्लाह साईं खे चओ न, मूंखे बि तो वटि घुराए, मूंखे न आहे रहणो हिते, न आहे रहणो मूंखे हिते।
होतार बाबल खान हैरत आहे बाबा कीअं असां ग़रीबनि ने भुलिजी पियो आहीं। सौट हयाती जो को भरोसो न आहे। सोचियमि न्याणी जो ॿार लाहे छॾियां। हाणे तुंहिंजो पुटु बि जवान थी वियो आहे। को ॾींहुं कढी अचु त हाणे शादीअ जी तारीख़ तय करे छॾी। बाबल खान मुंहिंजा हालात ॾाढा ख़राबु आहिनि। मां नथो चाहियां न्याणी खे बंगलुनि में कढी हिन कखाणनि घरनि में आनियां। सौट मूंखे गुनाहगार न कर। न्याणी तुंहिंजे पुट जी अमानत आहे ऐं मां अमानत में ख़यानत करणु नथो चाहियां। बाबल खान मूंखे माफ़ कर, मां मजबूर आहियां। मां अलाए कीअं पंहिंजो वक़्तु थो गुज़ारियां। मुंहिंजो पुटु बेरोज़गार आहे, पढ़ियल लिखणी आहे पर उनखे नौकिरी न आहे, नौकिरी मिले बि नथी। मां उनजी शादी कीअं करायां? सौट तूं दिलि न लाहे, मां आहियां न। बस तूं बिस्मिल्लाह करे शादी तारीख़ तय कर। सोच न, बस जेको मां चवां थो ईअं ई कर। ठीकु आहे सौट, जेका तव्हांजी मर्ज़ी। हा हिते रख न। हेॾे आदि तुंहिंजो नालो छा आहे? कलसूम। हे वटि तुंहिंजी ख़र्ची। हेॾे आ लड़ी तुंहिंजो नालो छा आहे? साइमा। हे वटि तुंहिंजी ख़र्ची। काॾे वई हुई? अदा मां कॉलेज वई हुयसि। तूं जो कॉलेज वेंदी आहे, ही घर जो कमकार केरु कंदो? छो अदा, घर जे कमकार जे करे मां पंहिंजी पढ़ाई बंदि करे छॾियां? तूं मूंखे जवाब थी ॾी? खबरदार, खबरदार जो मुंहिंजी धीअ ते हथु खयो थिए। बाबा ॾिसी तो न अदा मूंखे मारे ई थो। न धीअ न, ही तो ते हथु खणे त हाणे मां हिन जा हथ भॼी छॾंदुसि। बाबा हिन जो हथ सां पेट न भराए, हिन जी पढ़ाई बंदि कर, न त कॾहिं पछताईंदे। अड़े ज़ालिम, न्याणीअ खे सुख नथो ॾे त उनखे ॾुख बि न ॾे, न त पिटिजी वेंदे पिटिजी। बाबा तोखे सम्झाइण माना पंहिंजो मथो भित में हणण बराबरि आहे, पर तूं कोन सम्झंदे। ये तो फिक्र न कर, मां आहियां न। बेवकूफ़ा मीर सिगरेट त ॾे। मां वटि काॾे आया सिगरेट? असलम को पुछा कर, मता इन्ही वटि हुजनि। मां वटि बि न यार, ख़तम थी विया। तव्हां यार ईअं ई छा कजे। ही वरी केरु थो अचे? ही हिन खां था वठूं सिगरेट। अरे रे केरु आहे? मां मीराली आहियां। सिगरेट थी? सिगरेट काॾों आयो? छो न थी? सिगरेट न पींदो आहियां। अरे छो न पींदो आहे? सिगरेट ख़राब चीज़ आहे, सेहत लाइ सही न आहे। अरे माना असां ख़राब आहियूं? साईं मां तव्हांखे थोरी थो चवां। बिरावला दियूं दमाल हिन हिकु।
साईं त तव्हां बदमाशी था कयो। जवाब थोरी मूंखे। खैर मुबारक हो बाबा, खैर मुबारक हो, खैर मुबारक हो। बिस्मिल्लाह। बाबा तुझे जो बात बेटो कर छो न कंदा जे खुशी आ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम चाला चाचा जलाल खुश आहीं? पुट खुश है, खैर अल्लाह जी मेहरबानी। अबू ही मिठाई केड़ी खुशी में? पुट बिलाल तुझी भेण लाइबा जी शादी जलाल जे पुट सां तय करे छॾी आहे। जलाल भाइट के मिठाई थी खाराए। मिला तू भी मिठाई खरवा मिठो कर। बाबा बाबल खान त तुझो दोस्त आहे। हुन पंहिंजी धीअ जी शादी जी तारीख़ पकी कई, तोखे न ॿुधाई छो? पुट हू मुंहिंजो दोस्त हुजे हा न त मूंखे दावत ॾे हा। हाणे मुंहिंजो दोस्त न आहे रहियो। बाबा हिकु ॻाल्हि के। हा पुट कर, छा ॻाल्हि आहे? बाबा असांजे घर में जवान न्याणी वेठी आहे ऐं चवंदा आहिनि जवान न्याणीअ खे घर नाहे विहारबो। पुट तूं चवण छा थो चाहीं? बाबा मुंहिंजी मन त पंहिंजे जीअरे न्याणीअ जो बाल लाहे छॾ, हुनजी शादी कराए छॾ। मां शादी कोन कंदसि। छो तूं शादी छो न कंदीअ? अदा मां पहिरियां पंहिंजी पढ़ाई मुकमल कंदसि, पोइ शादी कंदसि। बाबा मां तोखे चवंदुसि हिन जो पेट न भराए, हिकु ॾींहुं पछताईंदे। अॼु ॾिस पंहिंजी अखियुनि सां कीअं थी पाण वॾनि खे जवाबु ॾे। अदा मां तव्हांखे को जवाबु नथी ॾियां, मां पंहिंजी पढ़ाई मुकमल थी करणु चाहियां। मां चवां थो बस कर, न त। पुट तूं जज़्बाती न थी, धीअ को ग़लति त कोन चयो आहे। बाबा बस धीअ पहिरें पढ़ाई मुकमल कंदी, पोइ हुनजी शादी कराईंदुसि। बिलाल सोची छा थो? उथ हिम्मत कर, न त हथ मलंदो रहिजी वेंदे। हथ मलंदो रहिजी वेंदुसि? तूं चवण छा थो चाहीं? बेवकूफ़, अब्बास ग़रीब आहे, बेरोज़गार आहे। उनजी शादी तुंहिंजी भेण सां थी त तुंहिंजे पीउ खां अब्बास पंहिंजी ज़ाल जो हिसो ज़रूरु वठंदई। न मिल्कियत मुंहिंजी आहे, मां कंहिंखे बि हिसो कोन ॾींदुसि। हिसो त तोखे ॾियणो पवंदो, छो जो जंहिं पीउ जो पुटु तूं आहीं उन पीउ जी लाइबा बि धीउ आहे। पोइ मां हाणे छा कयां? छा वरी छा कंदे? पंहिंजे पीउ खे चओ
लाइबा जी शादी न कराए? हा हा, मां अबू खे चई लाइबा जी शादी न कराईंदुसि लाइबा जी शादी। अबू काॾे वञो था? पुट तुंहिंजी भेण जी शादी लाइ ॾाज वठण थो वञा। अबू ॾाज वठण जी अव्हांखे का बि ज़रूरत न आहे। छो पुट, मां न्याणी खे ॾाज न ॾियां? अबू मां नथो चाहियां मुंहिंजी भेण जी शादी कंहिं ग़रीब घराणे में थिए। पुट उहे ग़रीब गैर न आहिनि, उहे असांजा पंहिंजा आहिनि, उन्हनि सां रत जा रिश्ता आहिनि। अबू अॼु जे दौर में रत जे रिश्तनि जी न, पैसे ऐं मिल्कियत वारनि जी अहमियत आहे। अब्बास ग़रीब ऐं बेरोज़गार आहे। मां पंहिंजी भेण खे कंहिं ग़रीब जे ग़रीबीअ में ज़िंदगी गुज़ारण कोन ॾींदुसि। पुट मां जलाल खे ज़बान ॾेई चुको आहियां। अबू तो ज़बान ॾिनी आहे, का लिखत न आहे ॾिनी, जवाब ॾे जलाल खे। पुट शरीफ़ ऐं इज़तदार इंसान जी हिकु ज़बान हूंदी आहे। ठीकु आहे, तूं पंहिंजी ज़बान ते क़ाइमु रहो ऐं मां पंहिंजी ज़िद ते। पोइ जेको थियो उनजो ज़िम्मेवार तूं हूंदे अबू, तूं। बिलाल अबू कीअं रेडी ग़लती न कजांइ। बिलाल तू चरियो थी वियो छा? तू अबू सां कहिड़े लहजे में थो ॻाल्हाईं? चरियो मां न, तो वारो अबू थी वियो आहे। तोखे ख़बर आहे ही शख़्स तुंहिंजी शादी कंहिंसां कराए थो? ही मुंहिंजो अबू आहे, कंहिंसां बि मुंहिंजी शादी कराए, मूंखे कोई एतिराज़ न आहे। तूं थींदी केरु मुंहिंजे पुट खां पुछण वारी? तोखे एतिराज़ न आहे, मूंखे आहे। मां इहा शादी कंहिं बि हाल में कोन करणु छॾींदुसि। अबू तू रो न अबू, मां तुंहिंजी अखियुनि में गोड़ा नथी ॾिसी सघां। तू त मुंहिंजो प्यारो अबू आई न, रो न। अबू तू मुझे जैसा भी शादी कराईंदे, मां उनसां खुशी खुशी शादी कंदसि। मुश्किल है यार नर्सिंग की पढ़ाई। केतिरा सब्जेक्ट आहिनि, एनाटॉमी, फिजियोलॉजी। यार मंडे ते टेस्ट आहे, ॾाढी मुश्किल आहे, समझ नथी अचे कीअं कयूं।
यार मुश्किल आहे, छा करूं, पढ़ाई त करणी आहे न। छॾ यार पढ़ाई खे, अच त कुझु खाऊं, बुख लॻी आहे। सही चवें थी, मूंखे बि बुख लॻी आहे ॾाढी, अच त हलूं। हा बाबुल रीमा ॾिस, मां तुंहिंजी विछोड़े जे बाहि में कीअं पल पल सड़ी रहियो आहियां, तड़पी रहियो आहियां। रीमा, तूं मूंखे अकेलो छॾे छो हली वई आहीं? बाबुल, तोखे मुंहिंजी त यादि हर पल अचे थी, ऐं पंहिंजो कयल वाइदो यादि अथई? वाइदो? कहिड़ो वाइदो? तूं जेतिरो प्यार पंहिंजे पुट सां कंदे, ओतिरो प्यार पंहिंजी धीउ सां बि कंदे। धीअ खे कॾहिं बि ॾुख न ॾींदे, उनजी हर ख़्वाहिश पूरी कंदे। तूं छा कयो? हा, न्याणी सां पीउ जो प्यार त न कई, अञा बि उनखां नफ़रत तो करी। तो न्याणी खे ॾुख न, पर ॾुखनि जा पहाड़ ॾिना अथई। तो मुंहिंजी न्याणी खे पंहिंजी नफ़रत जी ऊंधाई में कैद कयो आहे। बाबल, बाबल तूं पीउ नाही, तूं मुंहिंजी न्याणी जे अरमान जो कातिल आहीं, कातिल। मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदमि, कॾहिं बि न कंदसि माफ़ मां तोखे। रीमा, मूंखे माफ़ कर, मूं गुनहगार खां ग़लती थी वई। माफ़ी मूंखां न, पर पंहिंजी न्याणी निमाणी खां घुर, जेके तूं रत जा ॻोढ़ा रोआरिया आहिनि। बस कर रीमा, बस कर, न त मुंहिंजो ये हां फाटी पवंदई। मां तोसां वाइदो थो कयां, मां पंहिंजी न्याणीअ जो ख़्यालु रखंदुसि। मां न्याणीअ खे पुठ खां वधीक आमिर ॾींदुसि। दुनिया जी हर ख़ुशी रीमा खे ॾींदुसि। रीमा, हाणे मां न्याणीअ जो तोखे पीउ थी ॾेखारींदुसि। मां न्याणीअ जो हर हक़ अदा कंदुसि जंहिं हक़ जी उहा हक़दार आहे। रीमा,
माशा अल्लाह, सुबहान अल्लाह, छा त रब हुसन ॾिनो अथई। दिल त चवे थी तुंहिंजी सूंहं खे ॾिसंदो ई रहां, तुंहिंजी ज़ुल्फ़नि खे चुमंदो ई रहां। हज़ारें साह हुजनि बाबल बादशाह, बसि तुंहिंजे कदम कदम ते कुसंदो ई रहां।
बाबल तोखे छा खपे, पुट या न्याणी? मूंखे मूंखे पुट घुर्जे। पर मूंखे त न्याणी घुर्जे। न चओ त पुट घुर्जे, चओ न पुट घुर्जे। बाबल तुझे मुंहिंजे चवण ते कुझु बि न थींदो। औलाद ॾियण वारो त मुंहिंजो मालिक आहे, उनजी मर्ज़ी आहे, हू असांखे धीउ ॾे या पुट ॾे। इहा त हक़ीक़त आहे, पर मुंहिंजी दिली ख़्वाहिश इहा आहे त अलाह साईं पुट ॾे, न्याणी न। मां त अलाह साईं खां इहा थी दुआ घुरां त मूंखे जेको बि ॾे, न्याणी ॾे या पुट ॾे, पर नेक ॾे, सालेह ॾे। आमीन। आमीन। बाबल ॾिस मुझे कुदरत वारे जा रंग, असां ॿिन्ही जी ॿुधी वतई। तोखे पुट ॾिनई ऐं मूंखे न्याणी ॾिनई। रीमा अल्लाह पुट ॾे हा, न्याणी न ॾे हा। बाबल ईअं न चओ, अलाह पाक जी रज़ा में ख़ुशि रहो। न्याणी त रहमत हूंदी आहे, घर जी सूंह हूंदी आहे। जंहिं घर में न्याणी नाहे न हूंदी त उहो घर हूंदे बि घर नाहे लॻंदो। रीमा मां मञा थो, न्याणी घर जी सूंह हूंदी आहे, पर पुट घर जो वारस हूंदो आहे, पीउ माउ जो सहारो थींदो आहे, ऐं न्याणी पराए घर जी हूंदी आहे। हिकु न हिकु ॾींहुं पीउ माउ खे छॾे ॿिए घर हली वेंदी। बाबल तूं मूंसां प्यार कंदो आहीं? पंहिंजे साह खां बि वधि। मूंसां वाइदो कर। वाइदो? छाजो वाइदो? तूं पहिरें मूंसां वाइदो त कर। मुंहिंजो तोसां वाइदो आहे। तूं जेतिरो प्यार पंहिंजे पुट सां कंदे, ओतिरो प्यार पंहिंजी न्याणी सां बि कंदे। हा कंदुसि। कॾहिं बि पंहिंजी न्याणी खे ॾुख न ॾींदे। न ॾींदुसि। उनजी हर जाइज़ ख़्वाहिश पूरी कंदे। हा कंदुसि। पक्को वाइदो करींदो? पक्को वाइदो आहे तोसां। उते त हाणे हलूं। बाबल, ओ बाबल, बाबल, बाबल। रीमा रीमा छा थियो? रीमा रीमा
अदा मुंहिंजी वाइफ की तबीयत कीअं आहे? अदा मरीज़ जी तबीयत तमामु ख़राबु आहे, बाक़ी डॉक्टर कोशिशि करे थो, अलाह ख़ैर कंदो, तव्हां दुआ कयो। डॉक्टर साहब ॾियो का ख़ैर जी ख़बर? आई एम वेरी वेरी सॉरी, असां तव्हांजे ॿिनि ॿारनि खे बचाए सघियासीं, लेकिन तव्हांजे वाइफ खे असां कोन बचाए सघियासीं। आई एम वेरी सॉरी। न डॉक्टर साहब न। रीमा अबू अवां ख़ैर सां अची वियो? ईअं कयो तव्हां हथ मुंहुं धो, मां तव्हांजे लाइ मानी थी लॻायां। धीअ जी अबू। हेॾे अच, मुंहिंजे भर में वेह। धीअ मां पंहिंजे पुट जे प्यार में केॾो त अंधो थी वियुसि जो पंहिंजी रहमत खे ज़हमत सम्झंदो हुयुसि। पंहिंजी नियाणी निमाणीअ ते ज़ुल्म कंदो रहियुसि। धी मूंखे माफ़ कर, मूंखे माफ़ कर दी। न गुनाह, तव्हां मूंखां माफ़ी न वठो, तव्हां मूंखे गुनाहगार न कयो। तव्हां त मुंहिंजा अबू आहियो, मुंहिंजी जन्नत जो दरवाज़ो आहियो। न्याणी मां तोखे कॾहिं बि पीउ जो प्यार नाहे ॾिनो, हाणे मां तोखे तुंहिंजो सुठो अबू थी ॾेखारींदुसि, दुनिया जी हर ख़ुशी तोखे ॾींदुसि। ॿुधाए तोखे छा घुरिजे, मां तोखे सभु कुझु ॾींदुसि। अबू मूंखे ॿियो कुझु बि न खपे, तव्हांजी मोहबत ऐं शुक्र जो सायो खपे। अमा हमेशह मुस्कुराईंदा ऐं खिलंदा रहो, तव्हां रोईंदा न कयो। अब रोईंदे तव्हां ॾाढो किनो लॻंदा आहियो। अॼु मां यार सिखां थी कार, पई मां रोज़ हलाईंदसि यार ॾे तेज़ पिरी रफ़्तार, हाईवे ते हलाईंदमि। अॼु मां यार सिखां थी कार, पई मां रोज़ हलाईंदसि यार ॾे तेज़ पिरी रफ़्तार, हाईवे ते हलाईंदमि। अॼु मां यार सिखां थी कार। का छोरा गाड़ियूं था हलाइन, फुल एक्सीलेटर ॾे मूंखे था चिड़ाइन। ओ कल्ह का छोरा गाड़ियूं था हलाइन, फुल एक्सीलेटर ॾे मूंखे था चिड़ाइन। हो आया अम्मी राणी बार, अॼु मां यार सिखां थी कार ॾे तेज़ पिरी रफ़्तार, हाईवे ते हलाईंदमि। अॼु मां यार सिखां थी कार, पई मां रोज़ हलाईंदसि यार ॾे तेज़ पिरी रफ़्तार, हाईवे ते हलाईंदमि। अॼु मां यार सिखां थी कार। अॼु मां यार सिखां थी कार, पई मां रोज़ हलाईंदसि यार ॾे तेज़ पिरी रफ़्तार, हाईवे ते हलाईंदमि। नाज़न वारी प्यारी बाबे जी हदा दिली, सिकी लधी आहियां न्याणी घर जी माला ॾे।
दिली हो नाज़न वारी प्यारी बबी जी हदा दिली सिकिल थी आई हाँ न्याणी घर जी माला दिली घर में सब ताकन मुसा प्यार अज मां यार सिखा थी कार दे तेज फिरी रफ्तार हाईवे ते हलाई दम अज मां यार सिखा थी कार पई मां रोज हलाई दस यार दे तेज फिरी रफ्तार हाईवे ते हलाई दम अज मां यार सिखा थी कार बाबल बादशाह तोखे भर में विहारींदम खणी तोखे साण सॼी सिंध मां ॾेखारींदम ओ बाबल बादशाह तोखे भर में विहारींदम खणी तोखे साण सॼी सिंध मां ॾेखारींदम बस तो यार थियण ॾे त्यार अॼु मां यार सिखा थी कार ॾे तेज फिरी रफ्तार हाईवे ते हलाईंदम अॼु मां यार सिखा थी कार पई मां रोज हलाईंदस यार ॾे तेज फिरी रफ्तार हाईवे ते हलाईंदम अॼु मां यार सिखा थी कार अबू तव्हां अञा ताईं जलाल जन खे जवाब ना ॾिनो छो ॾियां जलाल जे पुट खे जवाब मां हू ग़रीब आहे हा हू ग़रीब आहे ऐं ग़रीब खां बि वधीक ग़रीब आहे पोइ बि पंहिंजे पीउ जो फरमा बरदार पुट आहे नंढे ऐं वॾे जी इज़त कंदो आहे पढ़ियलु लिखियलु आहे अॼु न सुभाणे उनखे नौकरी ज़रूरु मिलंदी मतिलबु तूं उनखे जवाब कोन ॾींदे हा न ॾींदुसि जवाब तूं न ॾींदे त पोइ मां पाण उन्हनि खे जवाब ॾेई थो अचां न तूं न वेंदी जलाल जन ॾे मां वेंदुसि छॾ मुंहिंजो रस्तो न त छा कंदी तूं ॾिस मूंखे मजबूर न कर अबू मुंहिंजो रस्तो छॾ न छॾींदुसि छा कंदी तूं मां उहो कंदुसि जेको अॼु ॾींहुं ताईं कंहिं पीउ जो पुटु न आहे कयो बिलाल ये तू छा तो करी हेड कर रिवॉल्वर हीअ तूं विच में नाच हलाए कोनी मार मूंखे तूं पीउ न औलाद जो दुश्मन आहीं दुश्मन मां तुंहिंजे फज़ूल ॻाल्हियुनि ते जी जी करे थकिजी पियो आहियां अल्लाह अलाए कॾहिं तोखे मारींदो त तूं मां मुंहिंजी जान छुटे मां औलाद जो दुश्मन आहियां मुंहिंजूं सभु नसीहतूं फज़ूल आहिनि अल्लाह मूंखे मारे छॾ मूंखे हेॾी ॾिसण न पवंदा बिलाल किसा पूरी तबीयत खराब थी अबू तो आगे खुद में ना थी अबू बिलाल जल्दी डॉक्टर के वठी अबू के दिल में सूर पे हो जल्दी आ अबू खाली कुछ भी नहीं दो अबू क्यों खोले अबू बिलाल किसी छातो तू डॉक्टर के वठी आ ना कुछ ना आहे थियो तुंहिंजे अबूअ खे ही सॼो ड्रामो थो करे बिलाल वो तो के हट्टी बता डॉक्टर के वठी आ
तसा जो बीमारी भी तो हमारा प्यार नहीं बताता। बस हाणे बस या पी वारी अदाकारी बंद कर। वञा तो डॉक्टर के वठी थो अचां। अबू तव्हांखे कुछ भी न थींदो। अदा बिलाल वियो आहे डॉक्टर खे वठण। अबू अबू क्यों बोलो? अबू 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 क्यों बोलो? अबू क्यों बोलो? अबू अदा बिलाल अबू 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 अदा ॻाल्हि ॿुधी थो? पंहिंजे ॻोठ वारो बाबल खान फौत थी वियो थो। इन्ना इलाही व इन्ना इलाही राजिऊन। अरे इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन। बाबल खान खे छा थियो था? चङो भलो हुयो, अॼु तो छा थी वियो? कल शाम जो उनखे दिलि में सूर पियो, उहो फौत थी वियो। हाँ बाबल खान वॾो भलो माण्हू हुयो, अलाह जन्नत में जाइ ॾिनसि। बाबल खान यार वॾो इलाइक़े जो माण्हू हो, माशाल्लाह भलो माण्हू हो, असांजे इलाइक़े जो ख़ैर ख़्वाह हो, ॾाढो क्रिकेट जो शौक़ीन हो। रात जो 12 बजे असांजे इलाइक़े में टूर्नामेंट थींदा, करीबन खोसे में चौके छके ते हज़ार माण्हुनि खे ॾींदो हो। बाबल यार भलो ज़मींदार हुयो, ग़रीबनि जो हमदर्द हुयो, ॾाढो भलो माण्हू हुयो। यार बाबल खान जो जनाज़ो निमाज़ काय बजे आहे? ये शाम जो जनाज़ो शाम जो 6 बजे। 6 बजे अल्लाह बख़्शे यार, माण्हुनि जो वॾो मददगार हो। ओ खादम हिकिड़ो मिंट बीत सही यार। खादम एॾो तकिड़ो काॾे थो वञे? अली पंहिंजो ॻोठ वॾेरो आहे नी, उहो फौत थी वियो, उन जनाज़ निमाज़ में थो वञे। अरे इहो असांजो पंहिंजो ॻोठ वारो वॾेरो, उनखे छा थियो? उहो त कल्ह मूंसां गॾु मिलियो आहे यार, उनखे अटैक थियो, उहो फौत थी वियो। ॾाढो दुख थियो आहे। अचु त हाणे मां बि तोसां गॾु हलां थो। हल त पोइ हलूं। हो पंहिंजे बाबे जी मान्याणी आहियां, मां उन जी न्याणी निमाणी आहियां, जंहिंजी मोहबत कोन मिली मां ॾाढी हितड़े आहियां, दुखी मां ॾाढी आहियां, हितड़े दुखी। अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। बियो बाबा बियो, जनाज़ो हेठि रखो। छो जनाज़ो हेठि रखूं?
तव्हां जंहिं शख़्स जो लाश खणी वञो था उहो मुंहिंजो कर्ज़ी आहे, कर्ज़ी। अदा ही का महल आहे कर्ज़ वठण जी। छॾ बाबा रस्तो जनाज़े जो। कर्ज़ तव्हांखे बाबल खान जो पुटु ॾींदो। केरु आहे बाबल खान जो पुटु? मां आहियां बाबल खान जो पुटु। पीउ जो कर्ज़ तूं ॾींदे? हा मां ॾींदुसि। त पोइ ॾे मूंखे 50 लख। तूं कूड़ो आहीं, कूड़ थो ॻाल्हाईं। मुंहिंजे पीउ तोखां को कर्ज़ वरितो ई न आहे। मूं वटि बाबा लिखत आहे ऐं शाहिद बि आहे न जंहिंजे साम्हूं तुंहिंजे पीउ मूंखां कर्ज़ वरितो आहे। तूं बाबल खान जो वारिस आहीं ऐं उनजी मिल्कियत जो मालिक आहीं। कर्ज़ बि तोखे ई ॾियणो पवंदो। न आहियां मां बाबल खान जो वारिस। ही मिल्कियत ऐं ज़मीन मुंहिंजे ॾाॾे जी आहे, पीउ जी न जो हुनजो मां कर्ज़ लावां। मूंखे कर्ज़ न मिलियो त पोइ मां लाश दफ़नाइण बि कोन ॾींदुसि। तोबा बा तोबा अहिड़ी औलाद खां अलाह माफ़ी ॾे। बसि अदा वॾेरो बाबल खान पाण ईअं त कोन हुयो, पुटु अलाए कंहिं ते वियो अथव। तोबा 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 अलाह अहिड़ी औलाद दुश्मननि खे बि न ॾे। बिलाल खान ही लाश जी बेहुरमती आहे। बिलाल खान तूं ई बाबल खान जो मिल्कियत जो वारिस आहीं, छो जो कर्ज़ बि तोखे ई भरणो पवंदो। मां मिल्कियत जो वारिस आहियां, को लाश जो वारिस न आहियां। मां आहियां लाश जी वारिस। न्याणी तूं केरु आहीं? मां हिन बदनसीब पीउ जी न्याणी आहियां जंहिंजो लाश लावारिस पियो आहे। माना तूं बि बाबल खान जी मिल्कियत जी वारिस आहीं? न चाचा न, मां पंहिंजे पीउ जी लाश जी वारिस आहियां। मिल्कियत जो वारिस त मुंहिंजो भाउ आहे। पीउ जो कर्ज़ केरु ॾींदो, तूं या तुंहिंजो भाउ? चाचा मां ॾींदुसि। मिल्कियत ऐं जायदाद तुंहिंजो भाउ थो करे, तूं कर्ज़ किथां ॾींदी? मुंहिंजो अबू मुंहिंजी शादी जो ॾाढ ठाहे वियो आहे, उहो बि विकिणी मां पंहिंजे पीउ जो कर्ज़ लाहींदसि। तुंहिंजो ॾाज 50 लख जो थींदो? न चाचा 50 लख जो त न थींदो। पोइ बकाया कर्ज़ केरु ॾींदो? बकाया कर्ज़ बिलावल खान ॾींदो। मां बकाया कर्ज़ छो ॾींदुसि जॾहिं मुंहिंजो पीउ जे कर्ज़ सां को वास्तो ई न आहे। मां बकाया कर्ज़ छो ॾियां? चाचा मां तव्हांखे लिखी थी ॾियां, मां पंहिंजे पीउ जो कर्ज़ लाहींदसि। बसि मुंहिंजे अबू जो जनाज़ो खणणु ॾियो, उहो वारिस हूंदे बि लावारिस पियो आहे। तूं काथां कर्ज़ लाहींदे? तो वटि त कुझु बि न आहे। चाचा मां माण्हुनि जे घर जा कमु कंदसि, थां बुहारी कंदसि, माण्हुनि जा कपिड़ा धोईंदसि ऐं राति जो माण्हुनि जा कपिड़ा बि सिबंदसि। मां ॾींहुं राति महिनत करे पंहिंजे पीउ जो कर्ज़ लाहींदसि। चाचा पंहिंजे पीउ जो कर्ज़ लाहींदसि। बस न्याणी बस, तूं रो न। हकीकत इहा आहे त तुंहिंजो पीउ मुंहिंजो कर्ज़ी न आहे। मां तुंहिंजे पीउ जो वकील आहियां। ही जेको मूं ड्रामो कयो आहे
बाबल खान जी आख़िरी ख्वाहिश पूरी करण जे लाइ बाबल खान जी वसियत आहे जेको मुंहिंजो वारिस हूंदो उहो ई मुंहिंजी मिल्कियत जो मालिक हूंदो। न्याणी हक़ीक़त में तूं ई पंहिंजे पीउ जी वारिस आहीं, तंहिं करे मिल्कियत जी मालिक बि तूं आहीं, तुंहिंजो भाउ न। न चाचा न, मूंखे मिल्कियत न खपे। इहा मिल्कियत तव्हां मुंहिंजे भाउ खे ॾेई छॾियो। हिन मिल्कियत जे करे पीउ पुट खां धार थी वियो। मां नथी चाहियां त मुंहिंजो भाउ मूंखां धार थिए। भेण मूंखे माफ़ कर, मूंखे माफ़ कर भेण। मूंखां ग़लती थी वई भेण। मूं रत जे रिश्तनि खे न सम्झी सघियमि। न हाणे तूं ई मुंहिंजो सहारो आहे। न तूं ई मुंहिंजो आख़िरी सहारो आहे। न बाबा तव्हां ॾिसो छा था, खणो लाश खे हली दफ़नायो कब्रिस्तान में। अचो अचो। लाला सिकंदर खान वीडियो स्टूडियो शिकारपुर।